अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक बिटवर बाबा आला मौजू कलाम मुद्दा है मींहं जी मौसम झुड़ झुड़ाला भेज मौला थियन रहमत जा कारा ककर वसा। मुद्दा है मींहं जी मौसम झुड़ झुड़ाला भेज मौला थियन के रहमत जा कारा ककर वसा। बहार में ॼण पन छड़ जूं हवाऊं लॻंदियूं आहिनि, बहार में ॼण पन छड़ जूं हवाऊं लॻंदियूं आहिनि। विख विख ते तुंहिंजे ओसेड़े चाहतन में आहिनि घारिया। मुद्दा हिते मींहं जी मौसम झुड़ झुड़ाला भेज मौला थियन रहमत जा कारा ककर वसा। ॾाढो सियाणो घण पढ़ियो घण जाॻियो आहे, ॾाढो सियाणो घण पढ़ियो घण जाॻियो आहे। ॾाढो सियाणो घण पढ़ियो घण जाॻियो आहे। वस लॻे त अॼु बिल्कुलु हींअर सिड़ करे आओ भाउ। मुद्दा हिते मींहं जी मौसम झुड़ झुड़ाला भेज मौला थियन के रहमत जा कारा ककर वसा। ॼण त मींहुं वाव कंडो पियो अचे, ॼण त मींहुं वाव कंडो पियो अचे। सोचन जा सिड़ हवाउनि में हलण लॻा। मुद्दा हिते मींहं जी मौसम झुड़ झुड़ाला भेज मौला थियन के रहमत जा कारा ककर वसा। रख लगी वरियो पर के अख लगी वरियो भड़के अजीब गरीब नज़रत। अख लगे वरियो भड़के अजीब गरीब नज़रत। मसनूई बेज़ारी ॾिसी खिलण वारनि टहिक ॾिना। मुद्दा हिते मींहं जे झुड़ झुड़ाला भेज मौला थियन रहमत जा कारा ककर वसा। मुशाहिदो करे इल्म ऐं ॼाण हासिल करे सघिजे थी, मुशाहिदो करे इल्म ऐं ॼाण हासिल करे सघिजे थी। सजण साईं अठसि जज़्बा नवा। मुद्दा हिते मींहं जी मौसम झुड़ झुड़ाला भेज मौला थियन रहमत जा कारा ककर वसा। अहिड़ी तरह पंहिंजो अहवाल ॾसियूं पिया, अहिड़ी तरह पंहिंजो अहवाल ॾसियूं पिया। शूकारनि मथां शूकारा ॾियूं पिया। मुद्दा हिते मींहं जी मौसम झुड़ झुड़ाला भेज मौला थियन रहमत जा कारा ककर वसा। रमज़ान मुबारक महीनो 1443 हिजरी 27 तारीख़ जुमे जे कदर जी भलारी रात आहे। रमज़ान मुबारक जो महीनो 1443 हिजरी 27 तारीख़ जुमे जी कदर जी भलारी रात आहे। रहमतुनि नेमतुनि बरकत जूं दुआऊं घुरूं पिया। मुद्दा हिते मींहं जी मौसम झुड़ झुड़ाला भेज मौला थियन के रहमत जा कारा ककर वसा। या अल्लाह रहमान रहीम सब भलायूं सब सणायूं कर। या अल्लाह रहमान रहीम सब भलायूं सब सवलायूं सब सणायूं कर मुंहिंजा मौला। या अल्लाह रहमान रहीम सब भलायूं सब सवलायूं सब सणायूं कर मुंहिंजा मौला। मिठो जा मतिलब नेक मक़सद पुजा हासिल थियनि। संदल जे तस्बीह खे सोरींदे दुआनि जा भिनर लफ़्ज़ चया। मुद्दा हिते मींहं जी मौसम झुड़ झुड़ाला भेज मौला थियन रहमत जा कारा ककर वसा।